प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। नजूमी मत्ती 2 बाब। हिकु नओं तारो। रात जो आसमान में लखी तारा चमकी रहा हुआ। बाबल जे माण्हू दूरबीन ज़रिए रोशन आसमान के ॾिठो। वो ॾिसो, हिकु नओं तारो। ये अॻे कॾहिं बि हिते मौजूदु न हूंदो हो। तूं सही चई रहियो आहीं। ओचितो हिकु नयो तारो निकिरी आयो आहे। हिन जो मतिलबु छा थी सघे थो? ही मजूसी सितारनि जे इल्म बाबति घणो कुझु ॼाणींदा हुआ। पंहिंजे हुन सवाल जो जवाब ॻोल्हण लाइ उन्हनि पत्थर जी ठाहियल तख़्तियुनि खे ऐं वॾनि वॾनि तोमारनि खे ॾिठो। हिते आहे ही तारो असांखे ॿुधाए थो त यहूदियुनि जो बादशाह पैदा थियो आहे। हिकु घणो ख़ासि बादशाह। सभ खां सुठी ॻाल्हि ही थींदी कि पाण वञी हुनखे ॻोल्हियूं ऐं हुनजी हमद करियूं। हू असांजो बादशाह बि थी सघे थो। यसु हमेशा जो बादशाह पैदा थियो हो। पहिरीं ख़ुदा दराड़नि खे ही ॿुधायो ऐं पोइ बाबल जे मजूसियनि खे। उन खां पोइ जल्दी मजूसियनि पंहिंजे सफ़र जो सामान ऐं तोहफ़ा पंहिंजे उठनि ते रखिया। उन्हनि खे 620 मील वधीक खां वधीक पंधु करणो हो। उन्हनि खे ही सफ़र पूरो करण में महीना लॻा, पर यसु उन्हनि लाइ एतिरो ई ज़रूरी हो। हू संदसि हमद करणु चाहींदा हुआ ऐं हर कंहिंखे ही ॿुधाइणु चाहींदा हुआ त उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी जो मालिक मञियो आहे। छा तव्हां बि हिन क्रिसमस जे मौके ते यसु खे ही करे ॾेखारींदा? छा तव्हां बि उनखे पंहिंजो मालिक ऐं बचाईंदड़ बणाइणु चाहींदा आहियो? मजूसियन आख़िरकार उन वॾे शहर यरूशलेम में पहुता ऐं हू थकिजी पिया हुआ। हू बादशाह किथे आहे जेको पैदा थियो आहे? असां संदसि तारो ॾिठो आहे ऐं उनजी हमद करण लाइ आया आहियूं। के बि उन्हनि खे को बि जवाब न ॾिनो। माण्हू हुन खां हैरान थिया ऐं पंहिंजे रस्ते ते हलंदा रहिया। सभ खां वधीक हेरोदस बादशाह हैरान थियो। हू ख़तरनाक बादशाह जंहिंखां सभु माण्हू डिॼंदा हुआ। हुनखे डपु हो त हाणे हुनजो तख़्त वेंदो हलियो। हुन तर्त पंहिंजनि आलमनि खे घुरायो त उहे हुन वटि अचनि। छा तव्हांखे ख़बर आहे त ही यहूदियुनि जो बादशाह किथे पैदा थियो आहे? हा बिल्कुलु, असांखे ख़बर आहे। असां ख़ुदा जो कलाम पढ़ियो आहे। बादशाह बैतलहम मां ईंदो। ही लफ़्ज़ हेरोदस खे तलवार जहिड़ा लॻा, पर हुन पंहिंजे डपु केते बि ज़ाहिर न थियण ॾिनो। हुन चुपचाप सां बाबल मां आयल मजूसियनि खां पुछियो, तारो कॾहिं नज़र आयो हो? तव्हां उन तारे खे पहिरें भेरे कॾहिं ॾिठो हो? उन्हनि खे खपे हा त तारीख़ न ॿुधाए, पर पोइ बि उन्हनि ॿुधाए छॾी। हाणे हेरोदस खे ख़बर हुई त हुनखे छा करण जी ज़रूरत आहे। बैतलहम में वञो ऐं उन ॿार खे ॻोल्हियो। जॾहिं तव्हां उनखे ॻोल्हे वठो त वापसि अची मूंखे ॿुधाइजो त जीअं मां हुन जी हमद करे सघां। छा हू सच में ईअं करणु चाहींदो हो? न, हू ख़तरनाक कूड़ो माण्हू हो। हू अकेलो पाणी सभिनी ते बादशाह रहणु चाहींदो हो ऐं उन्ही करे हू हुन नंढे बालिक बादशाह खे मारणु चाहींदो हो। मजूसी यरूशलेम मां रवाना थिया। अॻे ड्रामे में तव्हां ही ॿुधंदो त हुन खां पोइ छा थियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।